वाली शेर जी कहें चाचा मानी खाई वरिते मां तकरीबन मानी खाई चुको आहियां हुकुम खपे अब अॼु पाणीअ जो वारो आहे तूं वञी पाणी भराए अच छड़ा तूं बि कंहिं कम धंधे बि कर सॼो ॾींहुं सुठो पियो ॿुधी छा पियो चए चाचो कम जी कर हा कम करे कोन बाबे जा कम कई ॾे त हिकिड़ो करे ॿियो खाइण ॾे बुढ़वा जो पचाए गई दिल थी चए ईअं थाली चटे वञा खण ॿुध मूंखे बनी ते न देर थिए त मुंहिंजी मथे जी मानी उते खणी अचिजां जी ॿुधो मंजूर जी मानी सां गॾु मुंहिंजी मानी बि मोकिलिजांइ हा मुंहिंजी मानी सां गॾु मखण जो चाणो ऐं चौरी लस्सी जी भरे मोकिलिजांइ तू फिकर ई न कर तुंहिंजे लाइ मानी मां पान खणी ईंदसि सभु कुटी वारो वटो खणी कुटी वारो करे छा थी मथां तूं ॿाहिरि अचे चमाट हिकिड़ी हणाए न आहे तुंहिंजो ॿाहिरि अचण जो मंजूर खे मां पाण मोकिलींदुसि उहो मानी खणी वेंदो छो तोखे आऊं कोन थी वणा छा मूं तोखे चयो न मंजूर ईंदो उहो मानी खणी वेंदो मथां तूं ॿाहिरि आई आहीं चमाट हिकिड़ी हणंदो तैं गब्बो निकितल हूंदी ॿाहिरि ऐं ॿुध कुटीअ वटो ज़रूरु हुजे वे हेॾे अरे हेॾे वे मैं तो कौन सी बना था हेॾे ॾेढी ॾिठी अथई मूं ॾिठी आहे ओ हिननि बि ॾिठी आहे हीअं हूंदी आहे ओ चरी ख़बर अथई तूं मूंखे हिते वेठल आहीं हिते छा हूंदी आहे दिलि तूं दिलि में वेठल आहीं सची नूर मिठे जो कसम आहे सची छा इहा त मूंखे बि ख़बर कोन्हे तूं केतिरो मूंखे थी वणी अर्ज़ कयो आहे जॾहिं दिल ते थिए थो असर आशिकीअ जो सुभान अल्लाह वाह 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 जॾहिं दिल ते थिए थो असर आशिकीअ जो पतो तंहिंखां पोइ थो पवे महकशीअ जो वाह 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 उस्ताद पर न्याणी जा नाला न वठ अरे चरिया शेर आहे शेर अच्छा शाइर शाइर अर्ज़ कयो आहे सॾे कोई संग दिल जे पंहिंजे हथनि सां वाह 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 सॾे कोई संग दिल जे पंहिंजे हथनि सां विहारे त पोइ आहे मज़ो महकशीअ जो वाह 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 अर्ज़ कयो आहे उस्ताद लॻे थो त पंहिंजा ताज़ा कलाम ॿुधण आई आहे उस्ताद चई त ऐं ढोलक सेखारियांसि न हिनखे मुंहिंजा ताज़ा कलाम मुतासिर कंदा लॻे थो त हीअ बि पंहिंजे बणिया त मुंहिंजो मतिलबु आहे त अर्ज़ कंदी आहे छाणनि सच चयो आहे असां अर्ज़ कयो आहे चंडो चंडे खे सो कोह ते ॻोल्हे लहे छा मतिलबु आहे न बकुल ताज़ा कलाम खणी आई आहे अलाए पारो था बहरहाल जेके बि हिन जा अर्ज़ असांजे अखियुनि ते हूंदा इरशाद न्याणी इरशाद मिला अर्ज़ु कयां थी इरशाद सारी दुनिया छॾे तोसां कयमि चा दूरी छॾे दिलि रुबा सिक में सुरंदो आहे वलण तूं आई मुंहिंजो भाउ घर में अची वे भेण जे हाणे मां अर्ज़ कयांसि बिस्मिल्लाह की न तूं करेसि तूं करे तूं करेसि आओ करे ईअं तकड़ में अधे कंहिंखे भाउ न कंदी कर न आहे इंसान त इंसाननि में ईअं डांटो खणी गाह न कंदी कर ईअं घटियुनि में अकेली आव न कंदी कर कुसी न वञी कंहिं कासाई हथां अर्ज़ कयो आहे रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंड बि तो जहिड़ो ई आहे चंड भला नानो था सजा अड़े बेवकूफ़ असां त आसमानी चंड सां तशबीह ॾींदे सॼण खे अर्ज़ कयो आहे त रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंड बि तो जहिड़ो ई आहे गुल हणी त बि सोचे हणजां पहिरीं अर्ज़ करण दे पहिरीं माण्हूअ जो मीज़ान ई छा आहे गुल छो तूं अर्ज़ कंदो रह
मां तोखे दाद ॾींदो थो रहां मां तोखे दाद ॾींदो थो रहां तोखे दाद तोखे बि ॾींदो थो तोखे बि दाद ॾींदो रहां तोखे बि दाद ॾींदो थो रहां तोखे बि दाद ॾियां फिलहाल असांखे तकड़ आहे असांखे मुशाइरे में शिरकत करणी आहे इन करे तो में सारे जो सम्झण जी सलाहियत ई कोन्हे असां में पातर थियण जी सलाहियत न आहे छोरी तूं हिते शादी करी हल हल शादी ॾिसे हल अजबर तू कुछ जो है कि सूबेदार साल पोक जी पहिरीं मूंखे ठार त सही अच्छा अॼु अलाह बचाए थी फट मारे विझाए या को डरी हिकड़ी हणाए या मेजालो ॿाहिरि असां मोलनि खे छा मारींदे असां त वही तेरे प्यार में मुआ पिया आहियूं सरकार वाकई या न सुना इहा हक़ीक़त आहे मां तोसां तमामु घणो प्यार कंदी आहियां तमामु घणो ऐं मुंहिंजी इहा सिकीत आहे जेका तोॾे मूंखे बार बार वठी थी अचे सोणी मां त तुंहिंजी ॻाल्हियुनि खे मज़ाक सम्झंदो हुउसि सची तूं मुठे सां पर तो खटियो मूं हाराए हाणे मरण जीअण तोसां हीउ ॾिस मुछ ते हथ अली शेर जो वाइदो हल अथई ॾे ॾिरी चाहे ये खाली कुर्सी पे कंहिंजी आहे सरकार इहा मुबारकान जे चङे मुड़ुस पुनल ख़ान मुबारकान जी आहे हिन जो मतिलबु कमदार त हुन असांजो सॾु क़बूल न कयो ठीकु आहे हिन जो बंदोबस्तु करणो पवंदो अदा साईं अॼु हुन असांजो सॾु क़बूल न कयो थी सघे थो सुभाणे ॿियो को क़बूल न करे जेकॾहिं ईअं थियो त पोइ असांजो रोबताब कीअं हलंदो हुनखे पोइ था ॾिसूं पहिरीं तव्हां हिननि सभिनी खां सयूं त करायो अदा साईं भॻा कोन था वञनि ही बि हिते असां बि हिते पहिरियां तो न पुनल खे सिख ॾियणु घुरिजे जंहिं तव्हांजे हुकुम खे मञण खां इनकार कयो आहे इनकार कयो आहे लालो वञो वञी खुदनि मंगणहार खे चओ त सुबुह जो दोल ते डोंको हणी सभिनी ॻोठ वारनि खे चौहाटे ते गॾु करे हाज़िर बाबल साईं जेको साईं जिन जो हुकुम इन खे सज़ा ॾियणी आहे सज़ा ॾियणी आहे
सभिनी ॻोठ वारनि खे इतला तो कजे हिन चौराहे ते सभु गॾु थीन ऐं वॾेरे जो हुकुम अथव। अखियूं फाड़े हिनखे ॾिसो, अखियूं फाड़े हिनखे ॾिसो। हिन असांजे हुकुम मंदड़ खां इनकार कयो आहे। ॾिसो अखियूं फाड़े हिनखे, ॾिसो। पानी 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 मिलंदो तोखे ज़रूर पानी मिलंदो, पर उन खां पहिरियों तोखे हिन दस्तावेज़ ते सही करणी पवंदी। यजीद जी औलाद मो हुसैनी हुकदार आयो। यो ख्याल पंहिंजे दिल मां कढी छॾ, ज़मीन विकी ये धरती मां आहे। मां जो सौदो को गैरतमंद इंसान न कंदो। तूं छा मां तुंहिंजे वॾनि खे बि क़ब्र मां उथारे उन्हनि खां सही वठंदुसि। सही कर। आहे को मां जो औलाद, आहे को तहां मां जो औलाद जेको हिन जी मदद करे। आहे को वाह वाह वञो से अदुल मथे में ठका वाली थी। वाह वाह वाजी के लाला भाई वाजी ओके वाह 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 या अदाली शेर वडेरा पुनल खे बधियो वेठा आहिनि, कुट कुटां लॻायो वेठा आहिनि। उन जो कहिड़ो ॾोह आहे जो हुनखे ॿधी ऐं मारनि था। अदा चवनि था त ज़मीन लिखी ॾे न त ॿुट मारे छॾींदासीं। ॾाढो कुटिंग्स पिया, उल्टो कयो कुटिंग्स पिया। ज़हूर बनी त पुनल जी आहे, खाता पुनल जा, वॾेरे जे पीउ जा खाता पुनल खे ॿधी मारियो अथनि। माशी था कनि हल मूंसां। हा साईं हलूं था। मूंसां त छटको त ॾियां अॼु न छॾींदासीं।
टिठा टिठ में गोली हणंदुसि। तो छा सम्झो चाचो पुनल लावारिस आहे, हुनजो केरु वारिस कोन्हे, सरेआम चौक ते तूं हुनखे बेइज़तो करे खाता फेराईंदे। ज़मीन तुंहिंजे पीउ जे खातनि ते खातो हुनजो। केसि ताईं ज़ुल्म कंदे, केसि ताईं ॾाढु कंदे? ॾाढु चङो कोन अथई, ही दौर ॿियो अथई, मथां मथे में फेरी हुजई। नंढड़ा वॾेरा ॾाची हणे 10 त तोॾो हणे 13। छा सम्झियो चाची खे? ग़रीब आहे, पुठ कोन अथसि। अड़े जेके अलाह जी पुठ हुजे या असां जहिड़ा जोधा जवान हुजनि, उन्हनि खे तव्हां छा कंदो? वॾे पेट वारा खातो अचे चाचा पंहिंजे मन ते वठो। तव्हां छा सम्झो रही भाइर हिन वीचारे मज़लूम ते ज़ुल्म करे खाता फेराईंदो? तुंहिंजो पेट न फाड़िया मां, पेट न फाड़िया मां। खाई खाई सूअर थी पिया, ग़रीबनि जा खाता था फेरायो। कमदार लालण, तुझा त लाडा मां गाईंदसि हाणे। लालण तुझा मां लाडा गाया न लाडा। छा सम्झो चाचे पुनल खे? ग़रीब मज़लूम लावारिस। अड़े जंहिंजो मौला वारिस हुजे उनखे लहर न लौटो। छा खाता फेरायो था? लालण, इहे अथई मुंहिंजा लाडा जेके तुंहिंजे साम्हूं मूं ॻाया। कुझु वॾेरे खे ॻाए ॿुधायोमांइ, कुझु तोखे। जे तव्हां कमदार सही हुजो न, ज़मानो सही थी वञे। वॾेरा ख़राब न आहिनि, उन्हनि खे ख़राब करो तव्हां कमदार। हरू भरू जूं चुटूं चाबियूं ॾेई खाता फेराए। अली शेरा याद रख जाए, जेका तो असांजी बेइज्जती कई आहे उन जो पलाट कंदोसीं, पलाट कंदोसीं, पलाट। टिलण, ओ टिलण, ओ मुंहिंजा टिलण, ओ मुंहिंजा टिलण। जी कया सा भागी, साहब सदके कया है, सुबह का वेठी शाम ताईं अर्ज कया है। तो हुकुम त कर न, टिलण संगत सूदो हरदम हाजिर मिला थी, हाजिर। तोड़ विझे न संगत खे। अरे कीअं संगत जी पचर छॾियां? संगत का सवा मां ईअं अधूरो आहियां जीअं फनकार साज़न खां सवा, हारी ढगन खां सवा, गाॾो गॾह खां सवा, कैमरा बैटरीअ खां सवा। इहा संगत न हुजे हा न त मां भाणे जा पादर कीअं सां, मुंहिंजे हिसे जा ॿार त इहा संगत खणंदी आहे न। इहा संगत न हुजे हा त मां फनकार बि न हुजां हा। ऐं तोखे हासिल कीअं कयां मुंहिंजी सभागी? त पोइ दिलि ॿध करे शादी मोकिल पाण वारी संगत खे मुंहिंजे भाउ ॾे त संग घुरनि। हा हुकुम आहे साहिब भागी, इहो मुंहिंजे हिसे जा ॿार बि त संगत खणंदी न। हाय मुंहिंजा संगत हाज़िर आहिनि, आख़िर यारनि मुंहिंजे कमी दा ॿियो केरु ईंदो? चिड़े माइट छॾम तो न यार, पोइ बि धार कये दिलदार ॾे, चइनि ॾींहंनि जो प्यार मूंखे छा खां छॾे, छोरी शाबास हुजे। उस्ताद मार पवई, उस्ताद
या छोरी सभागी न सभागी न थई निभागी थई तो सां गॾु असांखे बि माराईंदी। अरे अरे मुंहिंजा शागिर्दो, तव्हां त मुंहिंजा नंढपण जा दोस्त आहियो न। तव्हां हर ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो आहे। हे बि वक़्तु यार मुंहिंजी ज़िंदगी जो अथव। ज़िंदगी जो मसइलो तुंहिंजो, मोते मोह में असांखे थो मोकिली। न रे, शागिर्दनि जो कमु आहे उस्तादनि जो ॿार खणणु। पाण हलंदासीं उस्ताद जो संग वठणु। शादी थींदी त दोलनि सां थींदी, जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त फनकारनि जो काज आहे। पोइ उथ, अॼु था हलूं। उथी हलूं, उथ था हलूं। अम्मा पानी तो प्यारी। हाँ बाबा। अबा मंजूर, थोड़ो थधे दिमाग सां सोच। वॾेरनि सां वेर, कारीगर ते पेर। डंग हणी विधऊं न त पोइ छा थींदो? बस बाबा बस, वॾेरनि सां में साह न आहे विधो। नई वॾेरा हिन धरती जा धणी आहिनि, जीअं चवनि तीअं ई थिए। धीअ, तूं ई सम्झाइस भाउ खे। छोरो त मूंखे लेखे ई कोन थो। ज़मीन पंहिंजी लिखी ॾिनमि, हथ कपजी विया। हाणे छा थींदो? अदा, इहा ज़मीन लिखिजी वई त पोइ छा थी पियो? पाण वटि ॿी ज़मीन त आहे न। बस रुगो सिरनि जो ख़ैरु हुजे अदा, सिरनि जो ख़ैरु। बस कर, हाणे चंबो वॾी आई आहे सेबती, मूंखे थी सम्झाई। हल मत बर बाबा, कुझु बि थी पए वॾेरनि खे ज़मीन न आहे ॾियणी, सम्झी? हिन छोरे जे दिमाग़ में त बोल भरियल आहे। वते थो वॾेरनि जे ख़िलाफ़ अनाज शनाज बकंदो। जे न ख़बर पइजी वई उन्हनि खे त हिन छोरे जो लाश बि असांखे हथ कोन ईंदो। बाबा एॾी कावड़ न कर। अॻे ई तूं बीमार आहीं, वरी तुंहिंजी तबियत ख़राब थी पवंदी। मूंखे ॾिस न, मूंखे ॾिस। अहिड़ा जे फिक्र हूंदा त धूड़ ठीक थींदुसि, वञी क़बर भेड़ो थींदुसि, क़बर भेड़ो। बाबा ख़ैर घुर ख़ैर। मरन तुंहिंजा दुश्मन, तूं छो? अलाह सीधो खे हयाती ॾे। तोखे न कुझु थियो त मुंहिंजो ॿियो केरु आहे? तुंहिंजे सिर ते मारियो आहे। बाक़ी तुंहिंजे भाउ जा जेके लक्षण आहिनि त झंग मुंहुं करे हलियो वञा। सम्झाइसि धीअ, अकुल खां कमु वठे। वॾेरनि खे असीं कोन पुॼी सघंदासीं, कोन पुॼी सघंदासीं। मूंखे त पक ई कान थी पवे त तव्हां सां इहो कमु थियो आहे। अलाह करे इहो सभु कूड़ हुजे। बस कर पुफी अम्मा, बस कर। बस कीअं करियां? मुंहिंजो त अंदर थो टहिके, अंदर। जो बस पुॼे त हिन अली शेर जा हेतिरा टुकर कयां। तूं घबराए न पुफी अम्मा, तूं घबराए न। हिन अली शेर खां पंहिंजी कयल बेइज़ती जो अहिड़ो त प्लान कंदुसि जो दुनिया दंग अची वेंदी। मुंहिंजो त रत पियो टसके पुफिया मां रत। दिल त चए थी त इन्हे अली शेर जे जिस्म जा गफ़ा करे छॾिया पुफिया मां। भले सपना वेठा अहवाल कयो। को तो चवे हीअं कंदसि, को तो चवे हूअं कंदसि। इहा मूंखे पक आहे, कुझु बि कोन कंदो। कहिड़ो नक खणी राज में आऊं हलंदसि। अड़े हू हिकिड़ो ॼणो त ही टे ॼणा। हैफ़ हुजे तव्हांजी हयातीअ खे, हैफ़ हुजे। फटन ते लूण न बुरक फुफी अम्मा। पल्ले वांगुरु हुन जा बेरा न कयो। मुंहिंजो बि नालो सूराब खान आहे। तो में दाणा ॾिसां थी, बाक़ी हिननि ॿिन्हिनि में को हाल कोन्हे। ॾिसी रहिजे त हाणे छा थो थिए। चाचा पुनल, दिलगीर मतां थियो ई। असां सभु हिकु आहियूं। को बि मुबर खाणी वॾनि खे ज़मीन कोन ॾींदो। सिर वञनि था वञण दे। अबा अली शेर, वॾेरनि तोवारी ज़मीन जा खाता फेराए पंहिंजे नाले ते करे छॾी। मोकल अथनि चढ़नि मुंहिंजे आंगूठे ते खाता था फेराए। हिकु दफ़ो न भले 100 दफ़ा खाता फेराए। मुंहिंजी न ज़मीन ते अखि खणी ॾिसनि, हीअं ॿई अखियूं कढी छॾिया आहिनि, अंधो करे छॾिया आहिनि। सम्झनि छा था पंहिंजो पाण खे। जिन मुंहिंजे बने ते अचनि, हे कुहाड़ी ॾिसे थो न, जॻूं कटे लूलो लंगड़ो करे छॾिया आहिनि।
समझे छा तो पंहिंजो पाण खे इहो ढिठर सरदार खान खता तो फेराए मां आहियां मरी मुंहिंजो बि नालो अली शेर आहे अलीअ जो शींहुं आहियां मां सरदार खान दर तपाए छॾींदासीं तुंहिंजो तोखे त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजा चमचा तुंहिंजे दर ते ॾहींदा असां चोर न आहियूं पर ज़ोरनि मथां ज़ोर आहियूं तो जिन वॾेरनि जे कुल्हनि ते बंदूक रखी मज़लूमनि जो शिकार कयो आहे असां उन जे वथाणनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि बाहियूं सरदार खान असां या बाहि तुंहिंजे ताक़त खे नस्त ऐं नाबूद करण लाइ ॿारिया तूं उन में उलझी उजामी वेंदे खोटा असां संदसि दोस्तनि जी दौलत लुटे संदसि ज़ुल्म ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो आहे सरदार खान पुलिस इस्तेमाल करी या सियासत पर असांजी तुंहिंजे ख़िलाफ़ जंग जारी रहंदी बरियाम खान असांजो बि हिन जंग में तोसां साथ रहंदो बाबा साईं तव्हां खां सवाइ असांजो केरु आहे हीउ टियों चकर असांजी चोरी थी आहे असां इंसाफ़ कयो वञे हीउ चओ त असां हिन ॻोठ मां लॾे वञे अड़े हेॾे हाणे कीअं था मिसको जॾहिं का दॿ थी पवे त भॻा था अचो भले कुटिजो त का कल्ह पवे त घणे वीह 100 न चईन कमदार न चईन ही वीचारा किॾां ईंदा असांजे दर तां त दुश्मन बि ख़ाली कोन ईंदा आहिनि ही त असांजा पंहिंजा आहिनि वाड़े बोतार वाह तव्हां त रहम जा घर आहियो रहम जा घर बाक़ी मौला तो ॼाणे ही त जीअरे ई गॾ जे पेट में विझण जहिड़ा बाबा साईं कयल ग़लतियुनि जी माफ़ी था करूं असां त छा पर असांजे बचनि जो बि बाबा जे मथां सिर कुर्बान आहे वक़्तु परे नाहे ॼाण वोट थिया ख़बर पइजी वेंदी ॿिया ॾींदा आहिनि कमदार लिकी वोट पर असां बाबे खे वोट सरियाम ॾींदासीं ॾिसो बाबा असां सियासत कंदा आहियूं अवां जी ख़िदमत जे लाइ जॾहिं वक़्तु आयो न त इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठिबो कमदार इहा जांच कर त हिननि ग़रीबनि सां कंहिं वेर वेंदो आहे हाज़ुर बाबा अलाह चङी कंदो तव्हां दिलि जाए कयो घटि कान थींदी ठीकु आहे अली शेरा न वाह लालू वाह तूं त कुल में पंहिंजे पीउ खां बि गोए खणी आहे बाबा साईं चवंदा आहिनि जॾहिं वारो मिले त घटि न कजे मौला तो ॼाणे हाणे कम खे छिके रखो हाणे मज़ो ॾिसंदो वञजांइ हिन अली शेर सां कहिड़ो तो अचर थियो हलो सूबेदार साहब शाबाश पुट खे शाबाश हिन भेरे मेल खटी ॾेखारजांइ वालेकुम सलाम ख़ैर में अचणु थियो आहे छा थियो आहे छा ॻाल्हि आहे कीअं थियो छा ही सिस्टम अलीशर तो केस दाख़िल थियो आहे कंहिं सरदार अच्छा हुन सरदार कयो आहे सरदार सां असांजो कहिड़ो वास्तो त जेकी ॻाल्हि थियणी हूंदी त असां हाज़िर आहियूं जेकॾहिं थाणे ते चवंदो होॾे मिलण लाइ तयारु आहे अलीशर मां मजबूर आहियां
तोखे हिन सां थाणे ते हलणो पवंदो। बिल्कुलु मां हलंदो, कानून खे हथ में कोन थो खणा। हलो 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 अॻियां हिन जी ॿियूं फॉर्मेलिटी सभु पूरियूं? जी सर। ठीकु आहे, हीउ केस तव्हां मोकिले छॾियो। थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शहरी छा? अस्सलाम वालेकुम। तव्हां छो तकलीफ़ कई? मूंखे हुकुम करियो आहे, मां पाणी हलियो अचां। तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं त असांजो पंहिंजो आहीं ऐं पंहिंजनि ॾे वञण में आर न महसूसु कबो आहे। छो था शर्मिंदो करियो? ये कुर्सी, ये इज़त अवां जे करे ई त मिली आहे। हुकुम करियो, कहिड़ो कमु आहे? सूबेदार साहब, इन ही अली शेर सां घटि न थिए। सटे कुटे अहिड़ो त तुम्बो कजोसि जो ज़िंदगी भर यादि रखे। अलाए छा थो सम्झे पंहिंजे पाण खे। अवां जी दुआ खपे, हिते चङनि भलनि जी दाल नाहे गिरंदी। अली शेर कहिड़े वण जी ॿूटी आहे? बसि अवां बेफ़िक्र थियो। ऐं हा सूबेदार साहब, अॼु राति असां हिकु हल्की फुल्की महफ़िल रखी आहे ऐं उन महफ़िल जी तोखे असां दावत ॾियूं था। ठीकु आहे, ठीकु आहे, ज़रूरु अचिबो। चङो मोकिलायूं। हा ठीकु आहे न? सर ये अली शेर। ॾिसो अली शेर, मुंहिंजी तोसां का दुश्मनी न आहे। जेकॾहिं तूं चवंदे तोखे हाणे जो हाणे आज़ादु करे छॾींदुसि, पर हुनजे अवज़ इन दस्तावेज़नि में तोखे सही कयो। इंस्पेक्टर, एतिरो तशद्दुद कर जेतिरो सुभाणे तूं बि सही सघी। तोखे बि हिन तरह में रहणो आहे ऐं मूंखे बि हिन तरह में रहणो आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार नाहे, तॾहिं तेतरी ज़ुबान थो हलाई। कुझु सोच, अकुल खां कमु वठ। जीअं चवां थो तीअं कर, जिन त अहिड़ा कलम केस दाख़िल कंदोमांइ जो सॼी ज़िंदगी जान न छॾाए सघंदे। बस बस इंस्पेक्टर, बस बस। वॾी मैं गुलाब से बेटा भले 100 कलम मार, पर ज़मीन हरी जी मां होती आहे। को बि हलाली पुट पंहिंजी माउ जो सौदो नाहे कंदो। जेकॾहिं उहो हरामी पुट आहे, पोइ पंहिंजी माउ जो सौदो कंदो। अली शेर हलाली पुट आहे, मरदे मरी वेंदो, पर माउ जो सौदो न कंदो। न धरती माउ जो कॾहिं बि सौदो कोन कंदो। हर जेतिरा कलम हणणा अथई हण। सुठो अथई त मूंखे मार मार, मूंखे मारे मूंखे कढी करे छॾ किथे। जे आउं बची वयुसि न, पोइ तूं न बचंदे बची अली शेर, उन ॾे मूंखे ॾाढो दुख थींदो जंहिं ॾे तूं ॿियनि जी हथ खणी वञे। अची वञो, लाकअप कयो। जी सर। आहियां त तुंहिंजे वजूद खे गोलियुनि सां परूड़ करे छॾिया। तूं छा थो सम्झी? अली शेर विधड़ को लावारिस आहे। वॾेरा, असां अञा जीअरा आहियूं। जेकॾहिं असांजे सोट खे कुझु बि थियो त असां तोखे ज़िंदा न छॾींदासीं। तव्हां बि टे ऐं असां बि टे। कन खोले ॿुध वॾेरा। जेकॾहिं ॿाहिरि कोटनि जा कुंकर आहिनि त पोइ 100 टपे सिर ॾींदा बि आहिनि ऐं वठंदा बि आहिनि। ये धमकी ना, ये चैलेंज अथई, चैलेंज।
तो जड़ करे छॾींदो साईं सम्झी या न अचो सूबेदार जेकॾहिं अली शेर तोखां बची वियो त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे तुंहिंजो ख़ैरु न आहे सूबेदार कलम बि तो वटि ऐं कानून बि तो वटि ऐं नहीं अल्लूअ खे फाही घाट ते पहुचाईंदे बि तो जेकॾहिं ईअं न थियो न तूं बचंदे ऐं न तुंहिंजो खानदान मां चवां थो वञ वञी पंहिंजो कमु कर मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हांजी एॾी ताक़त ऐं दहशत हू मामूली कुड़बी जेके तव्हां सां मुआदो था अटकाइनि बाक़ी इहा तव्हांजी ताक़त कहिड़े कम जी आहे अफ़सोस आहे सरदार खान अफ़सोस आहे जो मामूली माण्हू तव्हांखे तॾहिं ते अची तव्हांखे दॿाए था वञनि ख़बर पई आहे त सुभाणे मूंखे पुलिस रिमांड ते थी वठे भले रिमांड वठनि केस त चालान थींदो न कोर्ट में सुठो वकील करे ज़मानत कराए वठंदासीं अदा पुलिस जे टिक साज़न जी तोखे ख़बर न आहे ही पिया रिमांड वठंदा रिमांड जे आसरे मुड़ुस कोन मारायो सोटर बस रुगो तोखे सुभाणे पुलिस कोर्ट में पेश करण लाइ वठी अचे पोइ ॾिसूं था ते रिमांड कीअं थो थिए अदा जल्दी करियो साहब अचणो असां नौकरी जो मसालो ठीकु आहे वॾा चङो सोट अलाह चङी कंदो तूं दिलि ठाहे कर घटि न कंदासीं ठीकु आहे वॾो सही थो चएव हुनजी बि नौकरी जो सुवाल आहे खेसि नौकरी तेल गॾो यारनि खे सलाम ॾिजो माशाअल्लाह माशाअल्लाह दादा ही गॾु अॼु मूंखे यकीन आयो तव्हां ॾाढी ताज मोहम्मद खान जी औलाद नाहे न हो हुनजी औलाद इहो छा थी चवी पुफीअ मां मूं ते झटका कावड़ करे बाक़ी घर में छुटी थी अथव अरे कुॾी मरो अरे मां जे तव्हांजी जाइ ते हुजां हा त इहे लाश थी वेंदा लाश तो हाणे खजंदा पुफीअ मां तूं ॾिसंदी वञजां ऐं लाश ॻड़ींदी वञजां भले मुंहिंजा लक्ष्मी जे उभरंदे तव्हां न कयो सो लहंदे छा कंदो बस कर पुफीअ मां बस कर तूं बि ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञी एतिरो बि न वध पुफीअ मां जो मां अदब जा लीका लताड़े वञा सच ॻाल्हाए त मुड़सनि खे कावड़ थी लॻी हलण पाण खां कोन पुॼे लख नानत गोॾनि कुझु कोन सखड़ियूं फलाऊं पिया कंदा घुरायां थी हकुम खान ॾिसो कीअं थो मिट लॻे थो त जेको मां पियो सोचियां तव्हां उहो ई पिया सोचियो सुराव हाणे पाणी मथे खां चढ़ी वियो आहे जेकॾहिं हाणे न निकितासीं न त घोता खाई मरी वेंदासीं घोता असां न असांजो दुश्मन खंदो रत जे तिरा में अदा साईं रत जे तिरा में उन वक़्त ताईं मुंहिंजे अंदर जी बाह छकी न थींदी जेसि ताईं मां पंहिंजे दुश्मन जे रत जा छंडा पंहिंजे सीने ते न हणंदुसि असांजे इंतकाम ऐं अली शेर जे लाश जे तड़पड़ ते ही ज़मीन ऐं आसमान कंपी वेंदा
खे ॿाहिरि कढ पाण खां पुलिस में ॿोली तूं वञ ठीकु आहे मूंखे त यकीन ई नथो अचे ऐं न ई मुंहिंजे दिलि खे त तूं मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं। माण्हू दुआउनि ऐं सगन ते यकीन कंदा आहिनि पर सुहिणे हक़ीक़त इहा जिन जे जीअ में सची मोहबत हूंदी आहे उन्हनि जी मंज़िल आसान हूंदी आहे। सचो दोस्त ॻोल्हण सां न मिलंदो आहे पर पाण सचे थियण सां मिलंदो आहे ऐं इहा मुंहिंजी सचाई आहे जो अॼु पाण ॿई गॾु आहियूं। मुंहिंजो तोसां दिलि जो न पर रूह जो रिश्तो आहे, रूह जो रिश्तो। दिल त चरी आहे इहा कॾहिं बि ऐं कंहिं वक़्त बि कंहिं ते हिरकी सघे थी पर चरी रूह जो रिश्तो कंहिं हिक सां जुड़ियल हूंदो आहे ऐं उहो रिश्तो सिर्फ़ु तोसां जुड़ियल आहे जेको कंहिं बि वक़्तु टुटी सघे थो जीअं अॼु तुंहिंजे साह जी तंदु तूं तंदु। केतिरो मौत खां भॼंदे केतिरो मौत खां लिकंदे सुराब ख़ान तो बि घणा ॾींहं मस्ती कई पंहिंजो पाण खे जूई जो बादशाह सॾाईंदो अरे जूई जा बादशाह सॾाइण वारा अॼु तुंहिंजो ताज बि वियो तख़्त बि वियो अॼु ग़रीबनि जी कूकन जो हिसाब तुझे रत सां लिखबो तुझे रत सां लिखबो। ओ सामी माई बीठी दई वनी तू पसंद कर असा तो के संग दिनो।
वालेकुम। ये तो वॾी हया वारी आहे। जिस्म त सफ़ा बखमल लॻो पियो अथसि। हा थोरो उल्टी त सुरी त पियो। ॻाल्हि त ॿुध, वाह जो वार त बेबी कट ठहियल अथसि। हाय हाय ते घोड़ा ॾे, हे त अहिड़ी मूंखे कुआर ॾिनी अथई मां तेरी ख्वाब में बि न ॾिठी। अल्लाह मां केॾो ख़ुशि लथी पिया। भेरो विवाह जो सीट थियल अथसि, अही वॾी नक वारी। हा ॿाहिर मथे झुड़ बि कोन्हे, न बरसात पई, पोइ तुंहिंजे मुंहं ते छबर कीअं फुटी आहे? अरे तूं काथे वञे? लानत का पोइ खुदा जी। अरे बोलू काजो अरे कौन बोली आयो? वो सारो ओ का बात लगी आयो। अरे मां के ख्वाब न था, मां त क्या मां समझा के खबरदार ये की पूजा तई असांजे हवाले कर। या जो हाज़िर हाज़िर क्या तो मुझे उथण त ॾियो। उठ उठ। जेकॾहिं चालाकी करण जी कोशिश कई त तुंहिंजो ख़ैर न आहे। तू अकेलो खैर का है? खैर वरी कहिड़ो, सरदार खान जे भाउ सोहराब जो सिर खणी आयो आहे, जहन्नम रसीद करे आयो आहियां। हिकु सोहराब था पर सभु मारे थिया, तब खैर हो। ठीक आहे, हिकु ॾाढा साईं वांगे कंध झुकियल असांखे नाहिनि वणंदा। कंध ज़ालूं झुकाईंदियूं आहिनि, मर्द न। पुफी अमा बरंदड़ बाह ते तेल नहार, किथे उन में तूं न सड़ी वञी। असां दुश्मन खे माफ़ नाहियूं कंदा, पलांद वठंदा आहियूं, वो पाए वॼाए। माण्हू मां मथो दुश्मन जे कफन सां कफन सां। ही तो छा कयो पुफी अम्मा? ये तू चाही थी ये थी दो पुफी अम्मा, ये थी दो। सतन राजन जो सरदार, हज़ारे एकड़न ज़मीनन जो ज़मींदार, अजन गरीब बादल जे कांडेरी ओताक ते कीअं आयो आहे? बादल खान, सदियुनि खां सिंध जी रिवायत इहा रही आहे त घर आए महिमान जो पहिरीं आदर भाउ कबो आहे, पोइ उनखे मान ऐं शान सां विहारे उन खां हाल अहवाल वठिबो आहे। पर तूं त बस वॾेरा बस। तव्हां जहिड़नि वॾेरनि त सिंध जे रस्मनि ऐं रवाजनि खे धूड़ में मिलाए छॾियो आहे। तव्हां ग़रीब ऐं मज़दूर हारियुनि जी रत सां महलातूं ऐं बंगला ठाहे उन्हनि खे बहकाए छॾियो आहे। बाक़ी रही भाकुर पाइण वारी ॻाल्हि, सो उहो उन वक़्तु पाईंदो आहियां जॾहिं हुनखे पूरो परखींदो आहियां। तूं चओ कीअं अचणु थियो अथई? कंहिं मारे मञायो अथई या कंहिंखे ॿाराइणो अथई? बादल खान, सतन राजन में सिर्फ़ हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिं मूंसां मथो टिकायो आहे। मां तुंहिंजी ताक़त सां उनखे ख़तम करणु थो चाहियां, इन जे लाइ तो वटि हली आयो आहियां। बादल उसूल परस्त इंसान आहे, बेॾोहीअ सां विढ़ंदो न आहे ऐं ॾोहीअ खे बख़्शींदो न आहे। पर जे तूं हली बि आयो आहीं
त बादल उसूलनि जी लताड़ करण लाइ तयारु आहे, पर उन जे बदिले में तूं ॾींदे छा? बादल खान, मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे। मुंहिंजी न पूरी जागीर में जेका बि तोखे शइ पसंदि अचे उहा सम्झ तुंहिंजी आहे। बादल सां वाइदे खिलाफ़ी करण वारे खे बादल कॾहिं बख़्शींदो न आहे। बादल खान, इहा असांजी तोसां ज़बान आहे। त पोइ तूं हुकुम कर त केरु आहे तुंहिंजो दुश्मन? अली शेर आहे हुनजो नालो। ऐं बादल खान, तुंहिंजो कमु इहो आहे त हुनजी मंगेदी खे खणी मूं ताईं पहुचाइणो अथई। तूं हिकिड़ी मामूली छोकिरी लाइ एॾो परेशान आहीं? तूं वञी बांस रांदी करे सुम्ह, बादल छोकिरीअ खे खणी पहुची वेंदो। महिरबानी बादल खान, महिरबानी। टिलण ओ टिलण छॾ मुछाइरे जी पचर के प्यार जूं ॻाल्हियूं कयूं। तूं बि छॾ पंहिंजे इन भाउ जी पचर त के इकरार जूं ॻाल्हियूं कयूं। तोरा शागिर्द मूं ते सड़नि था, मूंखे अखियूं हणनि था। तुम्हारे भाउ खे बि मुंहिंजा अर्ज़ कीन वणनि था। मुंहिंजे ताज़े कलामनि ते उनजा पादर उभा थियनि था। मुंहिंजो सुख चैन फिटो आहे। असां बि जॾहिं पंहिंजा आलाप छेड़िया तुम्हारो भाउ पादर खणी बीठो आहे। अचु त के प्यार जा गीत ॻायूं, नई ज़िंदगीअ जी शुरूआत कयूं। हा, पोइ पंहिंजे नई ज़िंदगीअ जी शुरूआत कयूं। बादल धाड़ेल हिकु औरत जो रस्तो रोके तूं पंहिंजे पाण खे धाड़ेल तो चवी? तो छा तूं धाड़ेल खे धमकी थी ॾे? धमकी त दिलेरनि खे ॾिबी, दिलेरनि खे। तो जहिड़े बुज़दिल खे धमकी छा ॾींदसि? ही बादल खाली बादल न आहे, ही बाह सां भरियल बादल आहे। फटंदो त पुरजा पुरजा थी वेंदी। तोखे मां मारण नथो चाहियां, पर ज़िंदा खे दोस्त वटि पहुचाइण थो चाहियां। छॾ मूंखे, आउं चवंदी छॾ मूंखे, न त तूं छा कंदी? आउं चवंदी हथ कढ। बाबा अब्दा छॾ मुंहिंजे हथनि खे, छॾ। आउं चवंदी छॾ मुंहिंजे हथनि खे, छॾ मूंखे। अब्दा बाबा छॾ मूंखे, छॾ मूंखे। आउं चवंदी छॾ मूंखे, छॾ मूंखे। अब्दा बाबा तो सुनी जो आवाज है। बाबा बाबा अठ कद छोकिरीअ मां कमीनो तुंहिंजी या हिम्मत के थी मुंहिंजे नंग में हथ विझण जी। मां चवां थो हथ कढ त बुढ़ा जिंदगी प्यारी कई त वापस हले वञ। बाबा छॾ मूंखे, बाबा बाबा छॾ मूंखे, बाबा छॾ मूंखे, बाबा मुंहिंजो बाबा। कमीनो बाबा हथ नथो त सघई से कामयाब नथो थी सघी। हथ कढ छोकिरी मां। सब तोखे भी बहुत गिले आयो। अदा 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 अदा। दुश्मनी जो अंजाम ॾिसी आई न पंहिंजनि प्यारनि जा बेखपन थियल लाश। घबराए न वॾेरो, घबराए न।
तुंहिंजो बि वारो जल्दी ईंदो जल्दी। तुंहिंजो बि ईअं लाश बेकफ़न थियो पियो हूंदो। अचण ॾे मुंहिंजे अली शेर खे, पोइ तोखे ख़बर पवंदी छा आहे। तुझी जुरत तूं असांजे साम्हूं ज़बान थी खोली। खाली ज़बान नथी हलायां, पर तोखे तुंहिंजे ज़ुल्म जी इंतहाई जो अंजाम थी ॿुधायां। मौत जे हथनि में आई छोकिरी, हिननि हथनि में तुंहिंजो मौत लिखियल आहे। मौत गौर कर वॾेरा, इंतज़ार कर। इहो मौत तुंहिंजो थींदो या मुंहिंजो। छोकिरी ज़िंदगी जी डोर मुंहिंजे हथ में ॾियो त सत विराई ॿुधाए। तूं त मुंहिंजी पसंद। हीअ असांजे खानदान जी इज़त आहे। ही पुफी आहे असांजी पुफी। तो हिन में तव्हांजी चङो कमु नाहे कयो। हीअ बि त कंहिंजी इज़त आहे सरदार खान। इज़त हूंदी आहे, उहा ग़रीब जी हुजे या अमीर जी। तो बि त मूंखां अॻुवा करायो ऐं क़तल कराया। ऐं हाणे जॾहिं तुंहिंजी इज़त में हथ पियो त तोखे इज़त यादि आई आहे। हथ कढ, मौत जे लाइ तयारु थियो न बादल। बादल हाणे वञे पियो, पर बादल जी दुश्मनी तव्हां सां शुरू आहे। हिन खां बहितर हुयो त तव्हां बादल खे गोली हणी छॾियो आहे। ईअं न थिए जो बादल तव्हांखे ख़तम करे। हल बादल हल, तो जड़ा कई बादल आया ऐं हलिया विया। हल छो हेलो सर। मिस्टर कावड़ साहब, सभ खां वधीक ॾोह तव्हांजी हद में थी रहिया आहे। छा हुते को बि कानून न आहे? सर, मुंहिंजे वस में जेकी कुझु आहे उहो कानून जे दायरे में रही करे मां पंहिंजे वसां नथो घटायां। तव्हां पंहिंजे वसां कोन घटायो आहे, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजा पावर ॿिए जे चवण बदिरां पाण इस्तेमालु कयो, जेको कुझु थी रहियो आहे शायदि उहो न थिए। सर, मां कोशिशि कंदुसि त आइंदा तव्हांखे का बि शिकायत न मिले। मूंखे शिकायत न खपे। मूंखे उहे माण्हू खपनि जेके खूनी आहिनि, पथारीदार आहिनि ऐं ॾोहारियुनि जा सरपरस्त आहिनि। तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार नथा करे सघो, मूंखे ॿुधायो, मां पाण उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठंदुसि। मिस्टर कावड़ साहब, हीअ अव्हां जे लाइ आख़िरी वार्निंग आहे। ॿी सूरत में न तव्हांखे पंहिंजी नौकरीअ तां हथ धोइणा पवंदा। यस सर। ठीकु सर। ओके। सूबेदार साहब, तुंहिंजो ऑफिसर टीपीओ जहिड़ो ॿुधो सी तहिड़ो ॾिठो सी।
ईमानदारी जी का सुठी पियल अथसि। भोतारा अञा सभु कुझु साहब जे हथ वसा आहे। बसि रुगो खानापुरी जे लाइ सिकंदर खान जो हथु ॾे, बाक़ी कमु मुंहिंजो ऐं मुंहिंजे साहब जो आहे। होश में ताहीं सूबेदार, सिकंदर खान को ढोर ढगो आहे, ॼाणो तड़ो आहे जो तोखे काहे ॼाण। नवे साहब त सिकंदर खान रेस ताज मोहम्मद खान जो पुटु आहे। मां अव्हांखे सलाह ॾिनी, बाक़ी तव्हां मर्ज़ी आहे मालिक जो। ठीकु आहे, तो वारे साहब ते एतबार करे था। सरदार खान, अमान त ज़मीन बि नाहे खाधी। अव्हां जी महिरबानी जो असांजी तव्हां इज़त कयो। अली शेर असांजे बंगले ते हमलो क्यों आहे? उन्हें साजा माण्हू मारिया थी। हुन सां गॾु उमेद अली जी धीउ खे खणी आहे। मस ठाहियो आहिनि नंढड़ा भोतार। केतिरनि ग़रीबनि जूं ज़मीनूं फबाई अथव, केतिरनि ग़रीबनि जा खाता फेराए पंहिंजा पिप भरिया अथव। मरण लाइ तयार थी। 2 गज़ ज़मीन बि शायदि नसीब थिए, अलाए न थिए। थी सघे थो त ढूंढा वगैरह ते धप पाणी मरी वञे।
ॿियो लाश आयो आहे ॿियो लाश आयो आहे वरी ॿुधी दादा अॼु वरी असांजे घर ते ॿियो लाश आयो आहे ॿियो लाश तूं बि मर्द थी मरंदे हे फते ही बस चूड़ी पाए बस चूड़ी पाए बस अम्मा बस तो वन दुश्मन जो कफन आणे दे मूंखे त मां मथो टकियां पुफी अम्मा हिकु क़बर न पर क़बरुनि जो कतारूं हूंदियूं पुफी अम्मा कतारूं हूंदियूं जे ॿुधण चाहीं थो त ॿुध जे ॾिसण चाहीं थो त मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस त तोखे मुंहिंजी अखियुनि में इंतकाम नज़र ईंदो इंतकाम मां पंहिंजे दुश्मन जे बच्चे खे कुहंदुसि सोट एतिरी लापरवाही बि सुठी न आहे चवंदा आहिनि त दुश्मन हीणू त बि बीणू दुश्मन खे एतिरो कमज़ोर सम्झण बेवकूफ़ी थींदी सोट वॾेरो असां ते कॾहिं बि सौ सिधो वार न कंदो हू जॾहिं बि असां सां विढ़ंदो न त लिकी विढ़ंदो छो त वॾो हिरफ़ती माण्हू आहे हू कॾहिं बि असां ते सौ सिधो वार न कंदो तू सही तो चई आलिमा हमेशा बुज़दिल वांगुर लिकी वार कया अलाह करे अलाह जो रसूल ऐं मौला अली मुश्किल कुशा उहो ॾींहुं हाणे हू असांजे साम्हूं अचे आलिमा कॾहिं भोलड़े खे ॾिठो अथई फ़क़ीर कीअं हुनखे बुल ॾियारींदो आहे ईअं जो गुंदड़ो मुंहिंजे साम्हूं आयो न त भोलड़े वारा बुल ॾियारे छॾींदोसांसि जीअं टिनि भाइरनि खे लेटाए थोमांसि न बाक़ी वॾो बचो आहे गुंदड़ो ढिढरो ढिठी ढिठ में गोली हणंदोसांसि ढिठी ढिठ में गोली हणंदोसांसि सरदार खान जे बेकफन लाश खे ॾिसण लाइ मुंहिंजूं बखियूं तरसंदियूं मुंहिंजूं बखियूं भाॼाई तुंहिंजी अखियुनि जी सिक ज़रूर पूरी थींदी बस रुगो दुश्मन जे अचण जी वेर में आहे हू रुगो पहुचे सोट तुंहिंजो ऐं अदी सुहिणीअ जो ईअं मिलणु सुठो नथो लॻे हिन खां त बहितर आहे त तव्हांजी जल्दी शादी कराए छॾिजे कीअं चई त यार सच थो तुंहिंजी ॻाल्हि मञूं था असां ॿई जल्द शादी कयूं था चङो त हाणे ॾिस तमाशो अचे तूं छो पोइ हिते रही जिंदाबाद वाह पुतार अहिड़ी ख़ुशख़बरी आंदी अथमि अहिड़ी ख़ुशख़बरी जो ॿुधंदो न वञी थिया ख़ैर
हिक ही धक में सब चट सोर के बाबा साईं हिननि पंहिंजे गुनहगार कननि सां ॿुधायो हां त अली शेर मरहूम उमैद अली जी धी सां लाऊं थो लहे न हर किसने अली शेर लाऊं जरूर लहंदो वहां सां न पर मौत सां कमदार मौत सां ओ इते रख हाणे आहे न बेॾारी वारी रग ते मौला ॼाणे असांजे घर में मातम ऐं दुश्मन जे घर में ख़ुशी असांजे घर में रोज राणो दुश्मन जे घर में दोल ऐं शरनायूं हर किसना बादल बा जो वो शोलो आए जो फाटे तो शहरन के तबाह करे छे शायद तोखे खबर ना है त हिन घर में बिना इजाजत दाखिल थियण जी सजा छा है हिन घर जी चौंक पार करण वारे के मौत जी सजा मिलंदी आहे मौत जी मौत तो मामूली गाल है शहजादी तुझे मथा तो 100 सिर कुर्बान आन अच मूसा हद करता चवंदी
आज तो गाढ़ो जोड़ो पातो थई असल गाड़ी लाल कुआर लगी पई है खैरता है ना तू भी कुआर पड़ी है शादी कंदी है जा असांजा भाग अहिड़ा किथे दुआ कयो चङो भला मां घोटा फिर दुआ तो करो तुझी शादी टिलण था के हाणे तो कोई सही न क्यों हाणे खिस कतूर पड़ हल हल लुडंदी दी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज तो आसमान जे चंड खे भी तू मारे वे सोनी सच पुछी ना अज तू चोलीअ जो चंड पई लगी चोलीअ जो चंड ऐं हा सोनी ॿी ॻाल्हि इहे त हिरानिया हिन घोट वारे रूप में मां तोखे कीअं थो लॻा अली शेर मूं सॼी उमिरि दाता जे ॾिनल दुखनि खे ॾोड़नि खे पीतो आहे ऐं अॼु अलाह जा लख थोरा लाहियां जो मुंहिंजो सचो प्यार अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे सो बि घोट थी ऐं केॾी न ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजो सचो प्यार मूंखे मिली वियो आहे सचो प्यार हिनजो मतिलब त घोट जे रूप में मां तोखे सुठो थो लॻां ईअं न हाय सदके वञे सदके सोणी चवंदा आहिनि त राति खां पोइ ॾींहं खां पोइ राति दुखनि खां पोइ सुख सुखनि खां पोइ दुख सब्र जो फल मिठो थींदो आहे ऐं इहो बि चवंदा आहिनि त जंहिंजो रब तंहिंजो सभु मोड़ न लाइजे इहो सुठो सोड़ न आहे न लाइजे
बादल ही तो छा के ही तुझे ऐं मुंहिंजे दुश्मन जी पुफी आहे अली शेर, पुफी आहे। तमामु कसो कमु कयो आहे। पुफी दुश्मन जी हुजे या दोस्त जी, आख़िर वो औरत ज़ात आहे। औरत ज़ात खे अगवा करणु बुज़दिलनि जो कमु आहे। हथ कढ हिन मां। न अली शेर, मां हिन मां हथ न कढंदुसि। मां त चवां हथ कढ। मां हिन मां हथ न कढंदुसि। हथ कढ। हथ न कढ। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वडेरी तोखे अगवा करण मुंहिंजो हथ न हो, हिन बादल जो। जेकॾहिं रस्ते ते का तकलीफ़ अची वई, मां माफ़ी थो वठां। वडेरी न, वडेरी न, न वडेरी, मां तोखे मारण न ॾींदुसि। न वडेरी शेरबा, तो ता मुझे कई भेड़ो करबा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वडेरा! ये तो छा कयो हा? चरी तू मुझे बचाए ना, ये छा कयो? अली शेर भा मूंखे माफ़ कर। अॻिते मां अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। मुंहिंजा भाउ, प्यारो भाई न मुंहिंजो, सुहिणो भाई, गुलड़ो भाई न मुंहिंजो। न चओ मूंखे भाउ। मौत खे साम्हूं ॾिसी भाउ यादि अची वियो अथई। केतिरा तो मूंसां ज़ुल्म कया, केतिरा कुंदर कोई छॾे। हाणे मौत खे साम्हूं ॾिसी तोखे मां भाउ यादि थो अचां। न आहियां मां तुंहिंजो भाउ, न आहियां तुंहिंजो भाउ। न ॿध मूंखे हथ, न ॿध मूंखे हथ। मरण थिया थी।